जो आलम आ पांजे गोठ जे भर में ढगन सां बीठो आ पीर साईं मोहम्मद बक्का शाह साहब रहमतुल्लाह अलैह गरीबी हाल आ पांजे घर जो कम करणो आइब बि नाहे इत्तिफ़ाक़ करणो थियो उन्हीं गोठ जे भर में कच्ची सड़क वेंदी ही जेका लाड़ खे उत्तर जे इलाइके खे मिलाईंदी ही हज़रत भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह हमेशा भिट तां हलंदो हो विच ते मंज़रूं कंदो हो खोड़न जे शहर में हुन जा उजण फ़कीर मुरीद हा उन्हीं उजड़न मुरीदन में रहंदो हो उन्हीं मुरीदन में रही वरी सुबह जो रवानो थी घोटकी जा सैयद हा सैयद महबूब शाह रहमतुल्लाह अलैह जीलानी तरीके जो हो मुजादा उन सां कचहरीअ जे लाइ रिहाण ते उन्हीं दग सां कई दफ़ा ईंदो वेंदो हो उन्हीं ज़माने में खोड़न जा मखदूम बि शरीयत जा साहिब हा ऐं वॾा दरवेश हा ऐं शरीयत जे मथां सख़्त हुननि जो अमल हूंदो हो उन्हनि मखदूमनि खे कंहिं ॿुधायो त भिटाई साहब अलाह अलाह त कंदो आहे पर दंबूरो बि वॼाईंदो आहे छा कंदो आहे मखदूमनि चयो त अलाह अलाह करे नेक आहे नमाज़ पढ़े नेक आहे ख़ुदा खे यादि करे भलो आहे पर दंबूरो शरीयत में जाइज़ कोन्हे ॿिए दफ़े जेकॾहिं मखदूम असांजे खोहड़नि में आयो त मखदूम खे ताज़ीर ॾींदासीं शरीयत जो ताज़ीर ॾींदासीं मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह ॻाल्हि करे छॾी भिटाई साहब खे मुरीदन ॿुधाई भिटाई साहब खोहड़नि में उजड़न फ़कीरनि जे नार ते ॿाहिरि बनीअ ते वण जे हेठां वेठो आहे सुबह जो टाइम आहे फजर जी नमाज़ पढ़ी तस्बीह पढ़ी रहियो आहे कंहिं माण्हूअ चयो सही मखदूम साहब चयो आहे त भिटाई खे असां ताज़ीर ॾींदासीं भिटाई साहब हमेशह पंहिंजे नफ़्स खे मारियो हुया त तमा छॾ तमाम गोला जे गोलनि जा तन जो थी गुलाम सब्र जे शमशीर सां कर कीने खे क़त्ला तनागा तुंहिंजो नाम लिखजे लाहौतन में भिटाई साहब पंहिंजे नफ़्स खे अहिड़ो मारियो मुरीद खे चई बाबा मखदूम साहब शरीयत जो साहिब आहे वली आहे दरवेश आहे शरा जो मालिक आहे उहो जो हली अची तकलीफ़ करे मूंखे ताज़ीर हुजे उन खां मां छो न पाण खे ताज़ीर ॾियां मुरीदन चयोसि तव्हां वरी कीअं ताज़ीर ॾींदव चए बाबा मां ॾियां थो को दांगी जो टुकड़ो खणी आ त मां पंहिंजे मुंहं खे मखियां के जुतियूं खणी आ त मां उनमें धागो ॿधी पंहिंजे गिची में विझां पंहिंजे नफ़्स खे पाण सज़ा ॾियां जो मखदूम हली अची मूंखे सज़ा ॾिए मां पाण छो न ॾियां मुरीदन चयो कबिला असां कोन कंदासीं भिटाई साहब पाण उथियो उहो पंहिंजे गिची में हार विधई पंहिंजे मुंहं मुबारक खे उहा ठिकरी घुमायई मुंहं मुबारक जे मथां दाग कढियई उन्हीं ज़माने में जेको मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह मखदूम मुहम्मदी जंहिंजो नालो हो वॾो दरवेश हो ॼमंदे ई ॼाम हो कुदरत ख़ुदा जी हुन जे पेशानीअ जे मथां ॼमण सां ई इस्म ज़ात अल्लाह लिखियलु हूंदो हो पर सदाईं झुंड में हलंदो हो सुबह जी नमाज पढ़ी मस्जिद में वेठो आ कॾहिं बुजुर्ग बाज़ार में कोन वियो हो मखदूम मुहम्मदी ईअं ओचितो इशराक जे टाइम ते टप ॾेई उथियो पेरे उघाड़ो बाज़ार मां भॼंदो ॿाहिरि निकितो माण्हू कढ लॻा त साईं शहर में कॾहिं कोन वियो आहे पेरे उघाड़ो मुंहं तां चादर लही वई आहे ॻाल्हि छा डोड़ंदा डोड़ंदा ख़लीफ़ा मुरीद अॻु फिरी आया ओ मखदूम मुहम्मदी ॾे ख़बर काॾे थो भॻो वञी पाण फरमायूं अदा भिटाई साहब असांजो महिमान आहे उनखे अलाए कंहिं ग़लति ॿुधायो आहे त तोखे मखदूम ताज़ीर ॾींदो असां त अहिड़ो इरादो कोन कयो हो पर भिटाई साहब पंहिंजे मुंहं खे पाण ताज़ीर ॾिनो आहे मां डोड़ंदो इन जे करे वञा थो जो मां ॾिठो आहे त मदीने वारो साईं पाण हली आयो आहे अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो मुंहुं धोई रहियो आहे मां ओॾे भॻो थो वञा जो मुंहिंजो मदीने वारो साईं आयो आहे उहो भिटाई एॾो कामिल वली जंहिंजे लाइ महबूब मदीने खां हली अचे बकौल हज़रत मखदूम मुहम्मदी जे
ओ जीअं जो अची साइदी खां लंघियो पीर सही पट धणी ढगन सां बीठा हल पीर सही पट धणी सलाम अलैकुम कस भले आए भिटाई साहब खुश आयो चे अल्हम्दुलिल्लाह खुश आयो तव्हां बि चे शुक्र आ तरसो भला का नेरन को पानी चे न बस असांखे घोटकी वञणो आ भिटाई साहब असां ॿ टे फ़कीर हा उहे पुठियां लायो फ़कीरनि जो टोलड़ो वठू अॻिते पे वियो जमल थोरो अॻिते हलियो आ तमल पीर सही मोहम्मद बका शाह साहब रहमतुल्लाह अलैह खिली करे चवनि था ख़ुश तबई करे चवनि था मज़ाक तौर चवनि था ओ शाह अब्दुल लतीफ़ हिकिड़ी जाइ ते छो नथो वेहे वेही अला अला कर पाण बि रुलंदो पियो वती ख़ल्क बि खणी पुठियां लाती अथी इहे ख़ल्क जा ख़लीफ़ा पोयां लाहींदो पियो घुमी हिकिड़ी जाइ ते वेही रहो हे ख़लीफ़ा तुंहिंजे पुठियां लॻा था घुमनि पिया वेहंदे त ख़लीफ़ा बि वेठा हूंदा भिटाई साहब पोइते मोटी पियो आहे पीर सही मोहम्मद बका अञा शादी बि कान कई आहे चवे थो अदा मुंहिंजे पुठियां त ही ॿ टे फ़कीर हल तुंहिंजे पुठीअ मां कामिल वली मोहम्मद राशिद पैदा थींदो जंहिंजे पुठियां किरोड़े लॻंदा या रसूल अल्लाह अदा भिटाई साहब अखियुनि वारो हो न इहा जेका करामत मां ॿुधायां थो भिटाई साहब जी कंहिं सिकंदरी कान लिखी आहे मतां को सुभाणे अचे त सिकंदरी ठाहे पंहिंजूं ॻाल्हियूं लिखंदा न वरी कंहिं हुर जमात जे फर्द लिखी आहे छो सभु को चवंदो दादा पीर पंहिंजे खे सभु को आखाणींदो आहे हुर जी बि लिखियल कान्हे इहा ॻाल्हि कंहिं सिकंदरी आलिम जी बि लिखियल कान्हे का रोज़े धणी जे कंहिं ख़लीफ़े बि कान लिखी आहे इहा ॻाल्हि जेका मां तव्हां ॾाढो बयानु कई इहा कट्टर शियो हो मिर्ज़ा कलीच बेग जेको असांजे मज़हब जो बि कोन हो पर हुन पंहिंजे किताब में रोज़े धणी जी करामत लिखी आहे ऐं अब्दुल हुसैन सांगी मरहूम उन बि इहा ॻाल्हि लिखी आहे इहे ॿई असांजा न आहिनि न सिकंदरी आहिनि न हुर जमात जा आहिनि पर पंहिंजे किताबनि में रोज़े धणी जी करामत लिखी विया आहिनि त बराबरि उन भिटाई साहब जे करामतनि में लिखी अथनि त भिटाई साहब जी उहा करामत सची थी उहो सैयद उत्तर में पैदा थियो जंहिंजो नालो मोहम्मद राशिद हो जो हलंदो हो त लखे माण्हू पुठो लॻंदा हुआ ला इलाहा इल्लल्लाह जी ज़रब लॻंदी हुई त वणनि मां बि ला इलाहा इल्लल्लाह जो आवाज़ निकिरंदो हो नींदई दस पिरीअ जो सुभान अल्लाह नींदई दस पिरीअ जो लस लयूं लाणा त खथूरी हाणा हितो हो त हलिया वया मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इहो मिर्ज़ा कलीच बेग या अब्दुल हुसैन मीर अब्दुल हुसैन सांगी लिखनि था पिया त उन दरवेश रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जंहिं लखे पुठियों पंहिंजे लॻाया भिटाई साहब ॼमण खां अॻे पियो ॿुधाए त